अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवीं सीरियल इस टीवी न्यूज़ माया खरीजा फातिमा नजर विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, घारो का बाबर आशवाणी जी रिपोर्ट मुजिब घारो में सफ़ाई तरक्याती कम न थियण ऐं बजट जी करप्शन करते DMO घारो आतिफ मेमन खिलाफ पाकिस्तान पेट्रोटिक यूथ लॉर्ड डिवीजन के नायब सदर इरफान अली अब्बासी, जिले सदर JM जोखियो, मेहराब जमारी मूसा बलोच, सत्तार जानवी मामू बे मीरभर जी अगवाणी में मुजाहिरो करे घारो प्रेस क्लब खां टाउन कमेटी घारो ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में सियासी समाजी सिविल सोसाइटी के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। अगवान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त घारो में तरक्याती कम नथा कया वञनि, जे सबब घारो शहर खंडर जो ॾेखरी रहियो आहे। अपील था कयूं त अहिड़ी नाअहल टाउन ऑफिसर के फौरी तौर ते मुअत्तल करे ईमानदार टाउन ऑफिसर मुक़रर कयो वञे त जीअं अवाम जा मसइला हल थी सघनि।